एड्स जे आलमी ॾींहं जे हवाले सां बिड्स कंसल्टेंट फाउंडेशन तरफ़ां हिकु रैली रतो देरो जे अलावारे चौक खां प्रेस क्लब रतो देरो ते पहुती। रैली में डॉक्टरनि, मुख़्तलिफ़ NGOs जे माण्हुनि, सोशल वर्कर्स, चूंडियल नुमाइंदनि, स्कूल टीचर, मौलवी हज़रात ऐं नौजवान तबिके जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे बिड्स कंसल्टेंट फाउंडेशन जे रीजनल कोऑर्डिनेटर अल्ताफ़ अहमद सूमरो, मोहसिन चुलबाणी, डॉक्टर इमरान आरबाणी, डॉक्टर अब्दुल कादिर सूमरो, सैयद शाहिद शाह, लाला मक़बूल मशहूरी ऐं ॿियनि चयो त एड्स जे आलमी ॾींहं जे हवाले सां ही रैली कढी वई आहे। हिन रैली जो मक़सदु एड्स खां मुतासिर माण्हुनि सां यकजहती जो इज़हार करण सां गॾोगॾु हर माण्हू खे HIV जी रोकथाम लाइ हर माण्हू खे आगाह करणु आहे। HIV में मुब्तला माण्हू जेके वफ़ात करे विया आहिनि, असां संदन ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। उन्हनि वधीक चयो त साल 2022 में एड्स जे आलमी दिहाड़े खे बराबरी फ़रोग़ ॾियणु आहे त जीअं एड्स जो ख़ात्मो आणे सघिजे। आख़िर में ॾिया ॿारे एड्स जे मरीज़नि लाइ यकजहती जो इज़हार पिणु कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।